अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। दवसा शेख ڀرڪيو में खबर शेख ڀرڪيو ڀرسان हैदराबाद तालके चे मोसी जमाली चे रहवासी कुछ महीना कतल थियल नौजवान अकबर जमाली जा मुख قاتل گرفتار न थियण खिलाफ ॻोठाण सिद्दीक जमाल गुलाम रसूल जमाल अली अहमद जमाली परवेज़ जमाली सावल जमाली चे अगवानी में शहरी थाने अॻियां हैदराबाद टंडो मोहम्मद खान बदीन रोड बंद करे छॾियो। मुज़ाहिरनि शहरी पुलिस ऐं पाया असर कातिलनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी कंदे शहरी थाने अॻियां तंबू हणी एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि सिंध अजरक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ महीना अॻु रिंद बिरादरी जे माण्हुनि असां जे नौजवान अकबर जमाली खे ज़रे ज़मीन तां अगवा करे बेदर्दी सां क़तल करे लाश फिटी कयो हो। उन्हनि चयो त शहरी पुलिस क़तल जो केस दाख़िल थियण जे बावजूदि मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। इन वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद खां नौजवान अकबर जमाली जा मुख्य कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। ॿी सूरत में जमाली बिरादरी समूरे सिंध में एहतजाज जो ऐलान कंदी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।